सजियुनि जे सूरनि खां निजात हासिल करण बदिरां नई पीढ़ा में पेर पाए दर्दनि जे दरिया में टिपो ॾेई विछोड़नि जे वॻोड़नि खे सीने सां लाहे जहारत खे जीवन सम्झी ज़िंदगियुनि जा नज़राना ॾियण वारी क़ौम खे मिस्टर सिंधी जो सलाम क़बूल पवे। डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्ल अॼुकल्ह सिंध में अहम इशू बणियल आहे। छो त हीउ सिर्फ़ु हिकु इंसान जो क़त्ल न बल्कि सिंध जी क़दीम तहज़ीब, रवायत ऐं रवादारी ते बि हिकु सवाल जो निशान आहे। सोशल मीडिया ते ट्रेंड, प्रिंट मीडिया में आर्टिकल्स ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते न्यूज़ हेडिंग में बणियल आहिनि। सभ खां पहिरीं आउं इहो चवंदुसि त कंहिं गुस्ताख़ रसूल ते ॾोह साबित थियण खां पोइ उनखे मिलंदड़ सज़ा खां आउं इनकारी न आहियां। हर ॾोह जी हिकु सज़ा मुक़ररु आहे, पर सवाल इहो आहे त छा सज़ा ॾियण जो हक़ मूंखे आहे, तव्हांखे आहे, उमरकोट जे मुला खे आहे, या पुलिस जे SHO, DSP या DIG खे आहे। तव्हांजी का ग़लती साम्हूं अचे थी, असीं चऊं था उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो, पर तव्हां तस्लीम नथा कयो, त पोइ छा करणु घुरिजे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन ग़लती खे वाज़े करण जे लाइ तस्दीक़ करणी पवंदी, तफ़्तीश करे साबित करणो पवंदो, तॾहिं वञी सच साम्हूं ईंदो। शुरूआति में हिन मसइले में बि ईअं ई थियो। ग़लती साम्हूं अचे थी, FIR लाइ एहतिजाज थिए थो, FIR थिए थी ऐं पोइ गिरफ़्तारी थिए थी। इन में कुझु ग़लति कोन्हे, पर असलु मसइलो गिरफ़्तारी खां पोइ शुरू थिए थो। उमरकोट पुलिस जी हिकु पूरी टीम ख़ानगी कपिड़नि में कराची मां डॉक्टर शाहनवाज़ खे गिरफ़्तार करे थी ऐं वापसी में उहा पुलिस डॉक्टर शाहनवाज़ खे उमरकोट आणण बदिरां मीरपुर ख़ासि पुलिस जे हवाले करे थी। तंहिंखां पोइ डॉक्टर शाहनवाज़ जो इनकाउंटर थिए थो। कंहिंजे चवण ते इन्हनि डॉक्टर शाहनवाज़ खे मीरपुर ख़ासि पुलिस जे हवाले कयो ऐं मीरपुर ख़ासि पुलिस कंहिंजे चवण ते हिन जो इनकाउंटर कयो। इहो राज़ बि अञा राज़ आहे। रिपोर्ट में मुक़ाबिलो ॼाणायो वियो आहे त जवाबी कार्रवाई में डॉक्टर शाहनवाज़ गोली जो शिकार थी वियो। मतिलबु पुलिस जी हिकु पूरी टीम कराची वञे थी, होटल तां डॉक्टर शाहनवाज़ खे गिरफ़्तार करे थी। हू हुते का मज़ामत कोन थो करे, शराफ़त सां गिरफ़्तारी ॾिए थो, पर वापसी महिल उन वटि वॾा हथियार, रॉकेट लॉन्चर अची वञनि था, जंहिंसां हू पुलिस मथां फायर करे थो। पर तामिर फिल्मनि जे अदाकारनि वांगुरु ही कटियूं हणी पाण खे बचाए डॉक्टर खे क़त्ल करे फतेह जो ताज पाइनि था। छा बेवकूफ़ सम्झो आहे? छा असीं चरिया आहियूं? जिते मुक़ाबिलो हूंदो आहे उते त तव्हां वञण बि हराम था सम्झो, बाक़ी आम माण्हू लाइ कमांडो थिया घुमो। एॾा जो मुर्च माण्हू आहियो त लहो कचे में ख़बर पवे। हिकु माण्हू ते FIR थिए थी, तव्हांजो कमु आहे उनखे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश करणु। कोर्ट फ़ैसिलो कंदी त हू ॾोहारी आहे या न। तव्हां केरु थींदा आहियो फ़ैसिलो ॿुधाइण वारा? ॿी ॻाल्हि, सोशल मीडिया ते वठ पकड़ लॻी पई आहे त फिलाणे मुला खे गिरफ़्तार कयो, फिलाणे MLA खे गिरफ़्तार कयो। इन जो मिसाल ईअं ई आहे जीअं असीं नवाबशाह मां कराची जी बस में चढ़ूं ऐं विच रस्ते में हिकिड़ो मुसाफ़िर ड्राइवर जे कीशे में कैश विझी उनखे चवे थो त बस खे बदीन काहे हली, ऐं ड्राइवर हुनजे चवण ते बस जो टर्न मोड़े थो ऐं असां सभिनी खे कराची बदिरां बदीन में अची लाहे थो। बदीन में रही असीं कावड़ मां ड्राइवर खां बस जी चाबी फुरे हुनखे घर रवानो कयूं था ऐं पोइ सॼी कावड़ उन मुसाफ़िर मां ऐं बस जे मालिक मां कढूं था। छो त असां ईअं सम्झूं था त जेकॾहिं हीउ मुसाफ़िर ड्राइवर खे पैसा न ॾे हा त हू सिधो कराची हले हा, या जेकॾहिं मालिक बस न वठे हा तॾहिं बि असीं ज़लील कोन थियूं हा। हाणे तव्हां ॿुधायो त हिन में ॾोह कंहिंजो आहे? उन ड्राइवर जो, उन मुसाफ़िर जो, या बस जे मालिक जो? यकीनन ड्राइवर जो ई ॾोह आहे, छो त हुनजी ज़िम्मेवारी हुई त असांखे कराची में ई लाहे। सभु मुसाफ़िरनि खे नज़रअंदाज़ करे कंहिं हिकिड़े मुसाफ़िर जे करे ड्राइवर बस खे टर्न करे थो त इन जो मतिलबु ड्राइवर जो मफ़ाद आहे। अहिड़ी तरह असीं कंहिं मुला मुफ़्ती सां बदली न आहियूं। गिरफ़्तारी खां पोइ पुलिस जी ज़िम्मेवारी हुई त हुनखे सही सलामत कोर्ट में पेश करे। को मुला चवंदो इनकाउंटर कयो त तव्हां करे छॾींदा? सुभाणे केरु असां मां चवे त फिलाणे मुला खे क़त्ल कयो, पोइ छा तव्हां क़त्ल करे छॾींदा? तव्हां माण्हुनि जी हिफ़ाज़त लाइ आहियो या क़त्ल करण जे लाइ? ऐं जावेद जसकानी साहिब काल ते चवे थो त असां लाश खे प्रोटेक्शन ॾिनी, पर माण्हू ज़बरदस्ती लाश फुरे विया। साईं 1980 जो को पोढ़ो जमादार जहिड़ो बयानु ॾे त ॻाल्हि ठहे थी। तव्हां जहिड़ो माण्हू जेको पाण खे स्कॉलर चढ़ाए थो उहो ईअं पियो चवे त माण्हू लाश ज़ोरी फुरे विया। तव्हां हिकु लाश खे प्रोटेक्ट न करे सघिया, पोइ ज़िंदा माण्हू तव्हां मां कहिड़ी उमेद रखनि? छा तव्हांजो कमु सिर्फ़ु इहो वञी रहियो आहे त MLA MP जे गाॾियुनि खे सलामी ॾियो ऐं उन्हनि जे प्रोटोकॉल में पुलिस मोबाइलूं दौड़ायो? सभु ॻाल्हियूं छॾियो, सॼो ज़ोर उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ लॻायो जिन्हनि डॉक्टर शाहनवाज़ खे गिरफ़्तार कयो हो। हींअर हर को पंहिंजी सफ़ाई ॾींदो, पर फाथे खां पोइ फतकनि कहिड़ो? जेॾीमहिल कोर्ट जा हथ ॻिची में पवंदा सभु ॿुधाईंदा त केरु केरु शामिल हुआ। शुरूआति उन टीम खां थी जेका गिरफ़्तारी लाइ निकिती हुई। बाक़ी लाश साड़ण वारनि खे ॻोल्हियो पियो वञे, गिरफ़्तारियूं थींदियूं, हीअं थींदो, हूअं थींदो। इहे सभु ड्रामा आहिनि। केस खे कमज़ोर करे मुख्य जवाबदारनि खे बचाइण जा बहाना आहिनि। अड़े बेशर्मो, नंढनि ॿारनि जो तव्हांखे ख़्यालु कोन आयो? न्याणी जो तव्हांखे अहसासु कोन थियो? ओढ़े माउ पीउ जी सोच तव्हांजे दिमाग़ में कोन आई त जॾहिं हू हेॾो सारो ज़ुल्म पंहिंजी औलाद मथां 5 अखियुनि सां ॾिसंदा
उन्हनि जे दिलि मथां छा गुज़रंदी। जेकॾहिं हू ॾोहारी हो त कानून हुनखे सवाइ मौत ॾे हा। पोइ बि हर उहो शख़्स जेको सीने में इंसानी दिलि रखे थो हुनजे बचनि खे ॾिसी, माउ पीउ खे ॾिसी अफ़सोस ज़रूरु करे हा त काश इहे न थिए हा। पर तव्हांजे सीने में त दिलि ई कोन्हे, इंसान जे रूप में हैवान आहियो। अड़े जानवर बि तव्हां खां हज़ार दफ़ा बहितर आहिनि। हाणे उहे मज़हबी दोस्त गौर सां ॿुधनि जेकी फ़तवा जो ॿुधी जुनून में अची वञनि था। तव्हां सिर्फ़ु जलसनि में तक़रीरूं ॿुधण खे इल्मु सम्झो था, पर तारीख़ जे तजुर्बनि ऐं मज़हब जे फ़लसफ़नि खां वाक़िफ़ ई न आहियो। जिन मुतालो कयो आहे उन्हनि खे ख़बर हूंदी त फ़तवाउनि जो सिलसिलो शुरू त मुनकरी जे महाज़ खां थींदो आहे, पर बाद में सभ खां ज़्यादा फ़तवाऊं मज़हबी माण्हुनि मथां लॻंदियूं आहिनि, छो त फ़िरका हमेशह इख़्तिलाफ़ में रहंदा आहिनि ऐं मौक़े जी तलाश में हूंदा आहिनि। हीउ सिलसिलो शुरू थी वियो, फ़ैसिला कोर्टनि बजाए फ़तवाउनि जे ज़ोर ते रोडनि रस्तनि ते थियण लॻा, त पोइ आम माण्हू सिर्फ़ु तमाशो ॾिसण लाइ रहिजी वेंदा। फ़िरका पाण में विढ़ी तबाह थी वेंदा। कैथोलिकिज़म सां बि इहो ई असरु थियो। कंहिं दौर में कैथोलिक चर्च दुनिया जो सभ खां ताक़तवर चर्च सम्झो वेंदो हो, पर जॾहिं फ़तवाउनि जो सिलसिलो शुरू थियो, अॼु उहा ई ताक़त माण्हू टिकट वठी म्यूज़ियम में ॾिसनि था। उन्ही चर्च जियार्डानो ब्रूनो खे ज़िंदा बाहि में साड़ण जी फ़तवा ॾिनी हुई। अतालवी रियाज़ीदान गैलीलियो गैलीली मथां बि उन्ही चर्च फ़तवा जारी कई हुई। उन खां अलावा फ्रांसीसी फ़लसफ़ी ऐं रियाज़ीदान रेने डेकर्स, पोलिश माहिर फ़लकियात कोपरनिकस, बरतानवी माहिर फ़लकियात चार्ल्स डार्विन जहिड़ा अलाए केतिरा अज़ीम इंसान फ़तवाउनि जे नज़र थी विया। साइंस जी शुरूआति असां मुसलमाननि खां थी, पर फ़तवाउनि ज़ोर वरितो त असांजी साइंस ज़वाल पज़ीर थी वई, जंहिंमें माहिर फ़लकियात इब्न सीना, तबीब फ़लसफ़ी इब्न रशद जहिड़ा केतिरा ई मुसलमान साइंसदान फ़तवाउनि जा ताज पाए दफ़न थी विया। मिस्र में छा थियो? तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ दोस्तनि खे ख़बर हूंदी जॾहिं मिस्री अदीब ऐं दानिश्वर तया हुसैन ऐं क़ुरानी स्कॉलर नसर हामद अबू ज़ैद फ़तवाउनि जे वर चढ़िया। ईरानी मुसनिफ़ अब्दुल करीम सोरश को मुलहद कोन हो, बल्कि माहिर इल्बाद हो, पोइ बि फ़तवा खां बची न सघियो। हिंदुस्तानी मुस्लिम सलमान रश्दी, जंहिं जग मशहूर नावल शैतानी आयत लिखियो, उहो बि फ़तवा जो कफ़न पाए दफ़न थी वियो। हीअ त चंद मिसाल आहिनि, पर सुक़रात जहिड़ा हज़ारे मिसाल अञा मौजूदु आहिनि जिन्हनि खे बयानु कंदे कंदे केतिरा ई ॾींहं गुज़री वेंदा। जॾहिं अहिड़ा ज़हन, अहिड़ा मज़हबी स्कॉलर ऐं अहिड़ा साइंसदान बि मज़हबी जुनून खां बची न सघिया, उते तव्हां ऐं असां कहिड़ी हैसियत रखूं था। इन करे जेकॾहिं बहितर समाज में रहणु चाहियो था, जिते ज़िंदगी जी माना हुजे, अक़ल शऊर, अमन अमान ऐं सुकून हुजे, जिते इंसान जी अज़मत खे सलाम हुजे, किरदार जे काफ़िले जी आजियां थिए, त पोइ उहे फ़ैसिला पंहिंजे हक़ में न खणो जिन्हनि जे करण जी तव्हांखे इजाज़त ई नाहे। यादि रखो त जुनून ऐं जहालत कंहिंजो बि दर नाहिनि ॾिसंदा, बसि मौक़े जा मुंतज़र हूंदा आहिनि। जिते ॻाल्हि कंहिंजी ज़िंदगी ते अचे त उते हज़ार दफ़ा सोचे पोइ क़दम खणो। हक़ीक़तूं हर हाल में पोशीदा रहनि थियूं। कंहिंजे दिलि में छा आहे, नियतनि जो मदार छा आहे, न आउं थो ॼाणा, न ई तव्हां था ॼाणो। उन दौर खे ॿीहर ज़िंदा करण जी कोशिश न कयो जंहिं इंसान ज़ात खां अज़ीम इंसान खसे वरिता। जेकॾहिं जुनून में अची कंहिंखे मारण में हिकमत हुजे हा, त अॼु रोम जे घचनि में ब्रूनो जा मुजसमा न, बल्कि उनखे साड़ण वारनि जा फ़ोटू लॻल हुजनि हा। जाना फारूक मथां कंहिं फ़तवा जारी कई ऐं कंहिं क़तल कयो। तारीख़ जे पननि ते उन्हनि जो नालो ई नाहे, पर जाना फारूक अॼु बि तारीख़ जे बाबनि में ज़िंदा मिले थी। यादि रखो त जुनून खे उभारण वारा ख़ुदि जुनून जो खाज बणिजी वेंदा आहिनि। हीअ रस्म हली वई त पर को मज़हबी इन खुशफ़हमी में न रहे त हू कंहिं फ़तवा खां आजो रहंदो, छो त फ़िरका हमेशह इख़्तिलाफ़ में रहंदा आहिनि। तव्हांजूं ग़लतियूं तव्हांजे मुख़ालिफ़ फ़िरके लाइ मौजूदु हूंदियूं आहिनि। फ़तवाऊं ॾियण वारा पाण खे महफ़ूज़ न सम्झनि, छो त फ़तवाऊं ॾियण वारनि मथां बि फ़तवाऊं लॻंदियूं आहिनि।